मेड़ मां ख़बर ईंदा हाल त मेहरान प्रेस क्लब तरफ़ां मेहर तालके जो घोसड़ू मास्तरनि खिलाफ़ हलायल मुहिम जे सिलसिले में अॼु सुल्तान भट्टी स्कूल जी मेहरान प्रेस क्लब मेहर जी टीम तरफ़ां विज़िट कई वई, जिथे बायोमेट्रिक वारनि जी लिस्ट मुताबिक़ ॼाणायल हाज़िर शागिर्दनि जी हाज़िरी घटि हुई, जॾहिं त उस्ताद अॼु 6 ड्यूटी ते मौजूद हुआ। बाक़ी स्कूल जी हालत इंतहाई ॻणती जोगी हुई। न बिल्डिंग हुई, न पाणी हुयो, न वॉशरूम हुयो, न सोलर पंखो नलको न हुयो। मासूम न्याणियुनि ऐं मासूम छोकरनि खे टीचिंग अमलो वणनि हेठियां टेंट ऐं खुलियल आसमान हेठि तालीम ॾेई रहिया हुआ, जॾहिं त 2010 ऐं 2022 जी महाॿोॾुनि खां पोइ न स्कूल जी रिपेयरिंग थी आहे, न वरी नई बिल्डिंग ऐं ॿियूं सहूलियतूं मिलियूं आहिनि। असां गवर्नमेंट ऑफ सिंध दादू जी तालीम खाते ऐं हितां जी चूंडियल नुमाइंदनि खे अपील कयूं था त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सुल्तान भट्टी खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।